आई हवी मूंखे ख़बर पई आहे त इहो कारो वरी ॻोठ में आयो आहे। छा थी पियो? सभु कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। हिन ॻोठ में ईंदो वेंदो? मां कंहिं ॿिए जी ॻाल्हि कोन थो कयां, मैं हिन चौथे नंबर चापलूस जी ॻाल्हि थो कयां जेको हिन घर में आयो हो। तोखे कीअं ख़बर पई? मूंखे पाड़े वारनि ॿुधायो। मुंहिंजी बदनामी थी आहे त तव्हांजे घर में को केरु मर्द घिड़ियो। ओॾी महिल बदनामी न थींदी अथई जंहिं महिल माइन जा कपिड़ा पाए मुंहुं ते मेकअप करे शादी न ऐं मेलनि में नचंदो आई। हू ज़मानो ॿियो हो, ही ज़मानो ॿियो आहे। मूंखे रुॻो तूं इहो ॿुधा त हींअर इहो शमू हिन घर में छो आयो हो। छो ईंदो आहे? मिड़े हुन जी ॻाल्हियूं ॿुधी करे ऐं हुन मां घर जे ख़र्च जा पैसा कढंदी आहे। बस मूंखे पैसनि वारे मसले मारे विधो आहे। किथे तूं हूर, किथे हू कारो लंगूर। वाह चूड़ा, हींअर वक़्तु ॾुखियो आहे ख़ासि करे तुंहिंजे लाइ। इन जे करे हींअर गैरत घटि कर। ऐं गैरत खे घटि करण जी त कोशिशि कयां थो। अॻे त ॿिए टे महीने ईंदी, हाणे त रोज़ भॼी बीठी आहे। छा कयां? जेकॾहिं न तुंहिंजी इहा हालत आहे न पोइ तो बि तरक़ी कई सो कई। ऐं मुंहिंजी तरक़ीअ खे छॾ, रुॻो तूं पंहिंजो पाण खे संभाल त मथो न कचो कंहिं। जेकॾहिं थोरी घणी इज़त बचियल अथई उहा पंहिंजी धूड़ न कर। मूं ते त आयो बीठो आहीं। जेकॾहिं न तोखे ॻाल्हि नथी वणे त मूं मां हथु कढ त मां वञी के पे में हथु विझां। ऐं छो थी पंहिंजी ठहियल ज़िंदगीअ ते तो मली? थोरो शर्म कर, हया कर। चवे छा तो? तूं केरु थींदो आहीं मुंहिंजो हया शर्म कढण वारो? मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, मुड़ुसु। बाक़ी थोरो चैनल फिरियल आहे उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी फुल मर्द आहियां, फुल मर्द आई। जेकॾहिं न मर्द आई न त मर्दनि वारा कम बि करे ॾेखार, न त बाक़ी तुंहिंजा प्रकार पधरा आहिनि। चङो हाणे बात न हन खचमो कमो पटे अहिड़ो मथे वारो ठोकींदोसीं जो कुता अमृत कोन चटी ॾेई। मोह छितो थियो आहे, मूंखे हाणे त वञणो पवंदो। छितो थियो आहे? छितो कीअं न थींदुसि? मां हिन कारे खे बि भागा भागंदुमि, तोखे बि भागा भागंदुमि। सम्झा थो सभु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बिनी बारनी जोड़ी सलामत हुजे। सदाई आवाज़ हूंदे। हाजी लकुण वारनि जो तव्हां आवाज़ जो बंदोबस्तु करे छॾियो। हा, हाणे भली ये जेल जी दाल खाईंदा न त ख़बर पवंदा न। अरे हाजी लकुण जहिड़ो कुते जो पुछ सदाई टेड़ो। अब इन जो सुधरण मुश्किल हो। हाणे जेल में जॾहिं जूता लॻंदसि न त इहो 8 गिराठुनि जहिड़ो मुंहुं खणी कंहिंखे ॾेखारण जे लाइक़ बि न रहंदो। ऐं जे थींदो त पोइ वण में ऊंधो टंगे उबदाणे में माकोड़ा विझंदासीं मथां चढ़ी। भाऊ अॼु सॼो ॻोठ ख़ुशि आहे। इन ख़ुशीअ में शमू कारो ॻोठ में शरबत पियो विराए। अरे अदा ये ॿई पीउ पुट हाजी लकुण जे लछण जा सतायल अथई। हाणे थिया न आज़ाद त न आहिनि, ख़ुशि। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।